साथियों हक मौजूद नमस्ते सलाम आवाया भागचंद वलेचा अज सोशल मीडिया की ज़ीनत बनियल अज़हर मेमण जो पाकिस्तान के इतलाहत वज़ीर अता तारड़ से मुलाक़ात कई है जैसे अता तारड़ पैंजी कुर्सी ते विहारे तो पैंजे चेंबर में घुराए तो अज मां उनके शहर खेरपुर मीरसलक ठेड़ी में मौजूद आया। ही उहे घिटियूं आहिनि जिते अज़हर मेमण घुमंदो हुयो, पर अज अज़हर मेमण सोशल मीडिया की ज़ीनत बनियल है। अज़हर मेमण के इतलाहत वज़ीर अता तारड़ इस्लामाबाद में घुराए पैंजे चेंबर हेठ घुराए करे पैंजी कुर्सी ते विहारियो है। ही सिंध लाए एक वडो अज़ीमो है त अज़हर मेमण के अता तारड़ घुराए वरतो। जेको कम सिंध के वज़ीरन के करणो हुयो, जेको कम सिंध हुकूमत के करणो हुयो, पर अफ़सोस सां सिंध के नौजवान लाए उहो कम पाकिस्तान के इतलात वारे वज़ीर अता तारड़ करे छॾियो है। अज़हर मेमण अज सोशल मीडिया की ज़ीनत बनियल है। त अज़हर मेमण छा हुयो, कीअं हुयो? अज़हर मेमण हिननि ई घिटियुनि में घुमंदो हुयो। ही घिटियूं आहिनि उहे जिन में अज़हर मेमण घुमंदो हुयो। कीअं उहो पंहिंजे प्यार में नाकाम थियो ऐं नशे वारी शयुनि जे वर चढ़ियो, जंहिंखां पोइ अॼु खेसि पाकिस्तान जे इतलात वारे वज़ीर अता तारड़ घुराए वरितो आहे ऐं पंहिंजे चेंबर में घुराए करे पंहिंजी कुर्सी ते विहारियो आहे। ही उनजो भाउ